अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु वमन युद्लिल फला हादिय लहु वनशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु वनशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम मरजल बहरैन यल्तक़ियान बैनहुमा बरज़ख़ुन ला यबग़ियान फ़बिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। स्टेज ते वेठल सुहिणनि सूरतुनि वारा, सुहिणनि इख़लाक़नि वारा अहले सुन्नत जा अकाबिर उलमा मशाइख़ सादात ऐं मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो भाइरो, अल्लाह जे पाक कलाम जा रहमान सूरत जूं ॿ आयतूं तव्हांजे साम्हूं हिन फ़क़ीर तिलावत कयूं। इन्हनि कुरानी लफ़्ज़नि जे अंदरि अल्लाह पंहिंजे इहसाननि, पंहिंजे थोरनि जो ज़िक्र कयो आहे। उहे थोरा जेकी अल्लाह इंसाननि ऐं जिन्ननि जे मथां कया आहिनि। इन पूरी सूरत के अंदर अल्लाह जो खिताब अल्लाह तबारक व तआला इंसाननि ऐं जिन्ननि सां मुखातिब थी पंहिंजा एहसान ऐं पंहिंजा थोरा ॼाणाया आहिनि। हिन आयतुनि में अल्लाह फरमायो त मरजल बहरैन यल्तक़ियान, अल्लाह ताला ॿिनि दरियाहनि खे गॾु वहायो आहे। ॿ दरिया आहिनि जिन खे अल्लाह ताला गॾु वहाए छॾियो आहे। बैनहुमा बरज़ख़ुन ला यबग़ियान, उन्हनि जे विच में हिकु पर्दो आहे जो हिक ॿिए ते चढ़त नथा कनि। हू पंहिंजी लिमिट में वहे थो, हू पंहिंजे अंदाज़ में वहे थो। सुभान अल्लाह। फ़बिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। ए जिन्नो, ए इंसानो, पोइ तव्हां पंहिंजे रब जे कहिड़नि कहिड़नि एहसाननि जो इनकार कंदो, कहिड़नि कहिड़नि थोरनि जो इनकार कंदो। इहे ॿ दरिया वहण तव्हां जिन्ननि जे लाइ, तव्हां इंसाननि जे लाइ मूं अल्लाह जो अज़ीम एहसान, अज़ीम थोरो आहे। ए जिन्नो, ए इंसानो, इन रब जे थोरे खे यादि कयो, रब जो शुक्र अदा कयो। सुभान अल्लाह। लॻे थो तव्हां न ॻाल्हाइण जो रोज़ो रखियो आहे, चुप जो रोज़ो जो सुभान अल्लाह बि न चवंदा। दिलि खोले चओ सुभान अल्लाह। ख़बर त पए त हे तम सो में वेठो आहियां या के मुक़ाम में थो ॻाल्हायां वेठो। ए इंसानो, ए जिन्नो, तव्हांजे मथां मूं रब थोरो कयो आहे जो ही ॿ दरिया वहाए छॾिया आहिनि। अज़ीज़ान मोहतरम, इन्हनि जी हक़ीक़त तफ़सीर लिखी आहे त इहे दरिया हक़ीक़त में बि आहिनि ॿ समुंड गॾु वहनि था। ही खारो आहे, ही मिठो आहे। दरिया समुंड ॿई गॾु आहिनि, पर उन जो खारो पाणी मिठे में नथो वञे, मिठो खारे में नथो वञे। इन्हनि ॿिन्ही दरियानि खे गॾु वहण जे बावजूद बि कुदरती विच में का रंडक आहे, का रोक आहे जो हिक ॿिए ते चढ़त नथा कनि। इहो हक़ीक़त में आहे, पर रूहानियत में ऐं
अली आबी सैयदा फातिमा ज़हरा। अली इल्म जो दरिया हुआ, अली फैज जो दरिया हुआ, अली सखावत जो दरिया हुआ, अली लताफत जो दरिया हुआ, अली बातिन ऐं रूहानियत जो दरिया हुआ। अहिड़ो दरिया हुआ जंहिंजी फैज़ानियत ऐं जंहिंजी रूहानियत रोए ज़मीन ते अॼु बि वंडजी रही आहे। अॼु बि दुनिया अलीअ जे फैज़ मां वंड हासिल करे। दुनिया में जेके जेको रूहानी वंड थो मिले, विलायत जो दर्जो थो मिले, बातिन जी का नेमत थी मिले, बातिन जो को गौस कुतुब कलंदर औताद अब्दाल उजबा नुकबा को दर्जो माने थो त उनखे अलीअ जो फैज़ मिलंदो। सुभान अल्लाह। मौला अली जी वंड मिलंदी आहे। अली बहरे फतवता ऐं उन सां गॾु बहरे रहमत सैयदा फातिमा ज़हरा, बहरे इफ़्फ़त पाक दामनी जो दरिया, रूहानियत जो दरिया, असमत जो दरिया, अल्लाह जे जमाल ऐं कमाल जो दरिया, सैयदा खातून अज़हर फातिमा ज़हरा। सुभान अल्लाह। बेशक इन्हनि ॿिन्ही दरियानि खे रब गॾु वहायो आहे। विच में तक़वा जो पर्दो आहे। बैनहुमा बरज़खुन ला यबग़ियान। तक़वा ऐं परहेज़गारी जो विच में पर्दो आहे। अली पंहिंजी लिमिट में आहे, फातिमा पंहिंजी लिमिट में आहे। ॿिनि दरियानि खे रब गॾु वहायो। इंसानो जिन्नो तव्हांजे लाइ इहो अल्लाह जो वॾो एहसान आहे। सभई आलाए रब्बिकुमा तुकज़िबान। पोइ तव्हां अल्लाह जे कहिड़े कहिड़े थोरे जो इनकार कंदो, कहिड़े कहिड़े एहसान जी तव्हां नाफरमानी या नाक़दरी कंदो। इहे एहसान रब जा तव्हांजे मथां आहिनि जो इहे हिन उम्मत जे लाइ अल्लाह ताला ॿ दरिया गॾु वहाए छॾिया। सुभान अल्लाह। इनका अॻी आयो था त यख़रुज मिनहुमल लुअलुअ वल मरजान। इन्हनि ॿिनि दरियानि मज़ा जे दुनिया जा दरिया वहंदा आहिनि, उन्हनि जे तरे मां सिपूं निकिरंदियूं आहिनि। उन्हनि सिपुनि में मोती हूंदा आहिनि, हीरा हूंदा आहिनि, लाल हूंदा आहिनि। समुंडनि जे तरनि मज़ा मोती निकिरंदा आहिनि। पर ही जेके ॿ दरिया रब वहाया आहिनि, इन्हनि मज़ा बि मोती ऐं मरजान था निकिरनि। ये मोती ऐं मरजान कहिड़ा आहिनि? हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ियल्लाहु तआला अन्हु जो फरमाए त बहरे फतवत अली या बहरे असमत फातिमा है, यख़रुज मिनहुमल लुअलुअ वल मरजान। इन मां जेके मोती ऐं मरजान निकिरनि था, इहो इमाम हसन ऐं इमाम हुसैन। हीरा मोती हुजनि उहो मिसकीन न आहे। जे वटि लाल जवाहर हुजनि उहो सुञो न आहे। तव्हांखे मूं हसन ऐं हुसैन ॾिनो, हेड़ा मोती ऐं मरजान तव्हांखे ॾिना, पोइ तव्हां अञा बि बेशुक्रा थींदो, अञा बि चवंदो त असां मिसकीन आहियूं, अञा चवंदो असीं मुहताज आहियूं। अल्लाह जे कहिड़े कहिड़े थोरे जो तव्हां इनकार कंदो। हसन ऐं हुसैन तव्हांखे मिलियो, मोती ऐं मरजान तव्हांखे मिलिया। तव्हां हड़मी उम्मतुनि में वधीक खुश नसीब आहियो, तवंगर आहियो, दौलतमंद आहियो। कंहिंखे अहिड़ी दौलत न मिली आहे जेका हिन उम्मत खे हसनैन जी सूरत में। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। छा शान आहे मुंहिंजे मदीने वारे मीर जे पाक घराणे जो, मुंहिंजे सोणे नबी जे पाक न्याणी जो, हुजूर जे पाक बिरादर मौला अली जो ऐं हसनैन करीमैन जो छा शान आहे जंहिंजी इज़त अज़मत खे अल्लाह जो क़ुरान थो बयान करे। सल्लल्लाहु अलैहि
रसूल सल्लल्लाहु अलैहि या जे उम्मत के मदीने वाले मीर जड़ो मुर्शिद रहबर मिले जे उम्मत के हुजूर जे घराने जड़ो पाक अजमत वारो घरानो रहबर ऐ रहनुमा बणजी मिले जे उम्मत के चैन यारन जड़ा अगवान ऐ सरवान मिलने या उम्मत केडी त भाग वारी केडी त बख्त वारी या मदीने वारो मीर चो फरमाए त हिन उम्मत ते अन्या बि हिकड़ो एहसान पोइते रहला अन्या पोइते थियण वारो अचण वारो एहसान अन्या अॻिते मिलण वारो थोरो पोइते रहला वो इमाम महदी अचण वारो साईं फरमाइन था उन वक्त में तवाजी छा इज्जत हुंदी छा अजमत हुंदी जॾहिं ईसा पुत्र मरियम जो आसमान ता ज़मीन ते लहंदो नबी सगोरो ईसा ज़मीन ते ईंदो मक्के में ईसा भी ईंदो त इमाम महदी भी ईंदो साईं फरमाइन था जेॾीमहिल निमाज़ जो वक़्तु थींदो दुनिया चवंदी ईसा खे त ईसा तूं नबी आहीं इमाम बणिजी निमाज़ पढ़ाए ईसा चवंदो त जे जमायत में मुहम्मद जो बच्चो महदी बीठल हुजे मूंखे ज़रूरत नाहे मुसले ते बीहण जी अॼु जे निमाज़ पढ़ाईंदो त इमाम महदी पाण साईं फरमाइन था उन वक्त में मुझी उम्मत जो शान छा हुंदो जरे ईसा बिन मरियम आसमानन ता लंदो व इमामुकुम मिनकुम ऐ अवां जो इमाम अवां जो अगवान अवां मा हुंदो मुझो बच्चो महदी हुंदो जेको इमाम बणजी नमाज़ पढ़े सुभान अल्लाह बेशक सुभान अल्लाह साईं फरमाईंदा उहा उम्मत कीअं हलाक थींदी जंहिंजो अॻुवाण मां मुहम्मद हुजां ऐं जंहिंजे पुठियां महदी ऐं ईसा रूहुल्लाह हुजे इहा उम्मत कीअं हलाक कीअं बर्बाद थींदी इहा उम्मत सदाईं सोभारी सदाईं कामयाब हूंदी जंहिं उम्मत जो अॻुवाण मिठो मुहम्मद करीम आहे जंहिंजे पोयां अचण वारो इमाम महदी सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह अञा मोहब्बत सां मिली चो सल्लल्लाहु अलैहि या मुझा दोस्तों मुझे सुन नबी दे पाक घराने जो हदीस पाक में आ जने इज़ा कान यौमुल क़ियामत नादा मुनादिन मिन बुतनानिल अर्श जने क़यामत जो ॾियारो थींदो ख़ल्क़ ख़ालिक जे अॻियां गॾु थींदी मख़लूक अल्लाह जे हुज़ूर में गॾु थींदी अल्लाह जी कुर्सी लॻंदी अल्लाह जी ज़ात जलवगर थींदी साहबन जो या रसूल अल्लाह छा असां पंहिंजे रब खे ॾिसंदासीं पाण फरमायो सिज मथो बीठो हुजे न झुड़ हुजे न ककर सिज नज़र ईंदो या न असां जो हा या रसूल अल्लाह नज़र ईंदो पाण फरमायो जीअं तव्हां सिज खे ॾिसंदा आहियो ईअं क़यामत जे ॾियारे तव्हां पंहिंजे अल्लाह खे ईअं रूबरू ॾिसंदा सुभान अल्लाह पर्दा न रहंदा हिजाब न रहंदा तर्जमान न हूंदा अल्लाह आमो साम्हूं हूंदो
बादशाह हुंदा, ताजर हुंदा, तवंगर हुंदा, वकील हुंदा, वजीर हुंदा, अरबे खरबे इंसान हुंदा। उन वक्त में अल्लाह जे अर्श खां हिकिड़ो ऐलान थींदो, या अहलल जमे नक्किसू रूसकुम वगुद्दू अबसारकुम। मशर जे मैदान वारो पंहिंजा कंध हेठि कयो, पंहिंजूं अखियूं बंदि कयो। पुट तवजो आहे, करोड़े अरबी इंसाननि खे हुकुम मिलंदो, ए नबीओ, ए पैगंबरो, ए वलियो, कंध हेठि कयो, अखियूं बंदि कयो। मौला हुकुम अखियुनि ते ॻाल्हि छा आहे? रब फरमाईंदो त अॼु मुंहिंजे नबीअ जी न्याणी फातिमतु ज़हरा थी अचे। तव्हां पंहिंजा कंध निमायो, अखियूं बंदि कयो। हत्ता तमुर फातिमतु बिन्तु मुहम्मदिन अलसिरात। मुहम्मद जी न्याणी फातिमतु ज़हरा अचे थी, गुज़रे थी। तव्हां सभु हया में पंहिंजा कंध निमायो, गर्दन झुकायो। अल्लाह अल्लाह, मुंहिंजा दोस्तो साईं जेमल ईंदी फतमुर मा सबईन अल्फ जारियतिन मिनल हूरिल ऐन कमरिल बरके। बीबी साईं जीअं ईंदी उनजे चौधारी 70,000 हूरनि जो झुरमट हूंदो। 70,000 हूरनि जे झुरमट में अम्मा साईं ईंदी, ईअं तजल्लो थींदो जीअं खिवण चिमकंदी आहे। ओॾी महिल हिकिड़ी रिवायत इहा आहे जेका बयान कयमि, हुकुम थींदो कंध झुकायो त नबी जी न्याणी गुज़री वञे। बीबी साईं गुज़री पुलिस रात टपी वेंदी जन्नत ॾे। ऐं ॿी रिवायत में आहे हुकुम थींदो कंध निमायो, गर्दन झुकायो। अॼु नबीअ जी न्याणी अल्लाह जे दरबार में करबला जे शहीद जो केस खणी थी अचे। पाक जा लफ़्ज़ आहिनि, ओॾी महिल सैयदा फातिमतु ज़हरा ईंदी, उनजे हथनि में इमाम हुसैन जे रत भरियल कमीज़। इमाम हुसैन जी रत भरियल कमीज़ हथ में हूंदी। अल्लाह जे अर्श जे थंभनि खे अॻियों बीही अखियुनि में लुढ़काणे कमीज़ हथ में करे चवंदी, मौला मूंसां इंसाफ़ कर, मुंहिंजे बच्चे जे कातिलनि खां पुछ त मुंहिंजे बच्चे खे छो शहीद कयो। जेमल ख़ातून अतहर अल्लाह जे अर्श जे अॻियां फरियाद कंदी, अर्श जा थंभा लोॾण में अची वेंदा, अर्श जुम्बश में अची वेंदो। रब फरमाईंदो, फातिमा अॼु वाहिदुल क़हार जी कोर्ट में ज़रूर अदल थींदो, ज़रूर इंसाफ़ थींदो। अॼु इमाम हुसैन जे शहीदनि खे सज़ा अहिड़ी मिलंदी जो सारो महशर जो मैदान ॾिसंदो। अॻियां पोयां इंसान अड़ई ॾिसंदा त ज़ालिम जो अंजाम छा आहे, इमाम हुसैन जे कातिलनि जो अंजाम छा आहे। मासूम अली असगर खे तीर ॾहण वारनि जो अंजाम छा थींदो। अॼु अली अकबर जे पाक बदन जे मथां तीर हलाइण वारा, तलवारूं हलाइण वारा, अॼु उन्हनि जो अंजाम छा थियण वारो आहे। अॼु हज़रत कासिम खे शहीद करण वारनि जे मथां अॼु अल्लाह जे कमर जी तलवार हलंदी। जन नबी जे बचन खे कैदी बणायो, ज़ंजीरनि में ॿधो। जेॾीमहिल इमाम ज़ैनुल आबिदीन खे ज़ंजीरनि में कैद करे ऐं कूफे वठूं पिया वञनि, करबला मां निकिता आहिनि, हथनि में
मदीने दे करे अखर में लुढ़काने चयो या रहमतल लिल आलमीन अदरिक लिज़ैनिल आबिदीन महबूस ऐद ज़ालिमीन फिल मरकब वल मुज़दहम इन्निल तियारी हस्सबा यौमन इला अर्दिल हरम बल्लिग सलामी रोदतन फीहि नबिय्युल मुहतरम इमाम ज़ैनुल आबिदीन हवा लगिया हवा जो रुख मदीने दे हुयो इमाम हुसैन जो बच्चो सैयदना ज़ैनुल आबिदीन सोचो हवा वञ मदीने में वञ मुझे नाना साईं खे मुझे पैगाम इन्निल तियारी हस्सबा यौमन इला अर्दिल हरम ए सुबह जी हवा अर्दे हरम दे वञ मुझे मिठे मोहम्मद के मुझी फरियाद वठी पहुंचा चो या रसूल अल्लाह अज तुझो ज़ैनुल आबिदीन सच्ची में कैदा फिल मरकब वल मुज़दहम हबीब अज तुझे बच्चन के कैदी बनायो वियो जेॾी महिल इमाम ज़ैनुल आबिदीन ये शेर पढ़िया पंहिंजा त रुना पर यज़ीद जा बि ॻोढ़ा रुकजी न सघिया उहे बि रीहूं करे रोअण लॻा त वॾो ज़ुल्म थी वियो ओ मिठा हो उन ॾियारे ते सैयदा खातून अतर जॾहिं अल्लाह जी कोर्ट में अल्लाह जे हुज़ूर में पंहिंजे बच्चन जो केस पेश कंदी पोइ उन ॾियारे ते यज़ीदन खे त सज़ा मिलंदी पर अॼु जेके यज़ीद जा हामी पैदा थिया आहिनि अॼु जेके चवनि था इमाम हुसैन बाग़ी हो लुटेरो हुयो यज़ीद हक़ जो बादशाह हुयो जेके अॼु सदियुनि खां पोइ कमीना पैदा थिया आहिनि जेके यज़ीद जी हिमायत था कनि जेॾी महिल खातून अतर फरियाद कंदी ओॾी महिल यज़ीद जे अॼोकनि हामिल खां बि ज़रूर पुछंदो बिंतुन नबी अबरतर महबूब जी निहाणी बिंतुन नबी अबरतर महबूब जी निहाणी हसनैन जी मादर मौला अली जी रानी बिंतुन नबी अबरतर साइने सदी रज़ा में राज़ी रसूल आए रहमत बि उन जे सदके आ जन्नत जी मालिकाणी रहमत बि उन जे सदके जन्नत जी मालिकाणी हसनैन जी मादर मौला अली जी रानी बदा रसूल है सहरा बतूल बरतर सब औरतुन खाला साइने आहे सियाणी सब औरतुन का अफजल साइने आहे सियाणी हसनैन जी मादर मौला अली जी रानी ओ साबुन जाना ऐं मर्तबो बि बाला सूरत
हसी मुसीबत हर गाल आके लानी बिंतुन नबी अबरतर सराज दरजो माकर ही कर मुलाहिकम तर जी जल जे सदके मिलंदो जी जल जे सदके मिलंदो कौसर जो सभिन खे पाणी बिंतुल नबी अबरतर महबूब जी मियाणी हसनैन जी अमदर मौला अली जी रानी चो सल्लल्लाहु अलैहि या इमाम बुखारी रिवायत दिया इमाम अबू यला इमाम इब्न हिब्बान तबरानी हाकिम हजरत अबू सईद खुदरी का रिवायत दिया मुझे दिलबर मोहम्मद करीम फरमायो अल हसन वल हुसैन सय्यदा शबाब अहलिल जन्नह हसन हुसैन जन्नत के जवानन दा सरदार है बेशक जे जवानन जा सरदार हिने ऐं फातिमतु सय्यदतु निसाए अहलिल जन्नह ऐं मुंहिंजी न्याणी फातिमा जन्नत जे औरतुनि जी सरदार जॾहिं अॼूं पोयूं औरतूं हड़नी नबियनि जे उम्मत जूं औरतूं जन्नत में गॾु थींदियूं उन्हनि बेशकियाणियुनि औरतुनि में सभिनी जी सरदार मोहम्मद जी न्याणी फातिमा हथ खणी चओ सुभान अल्लाह बेशक ऐं जन्नत जे जवाननि जा सरदार हूंदा त नबी जा पाक बच्चा अलीअ जा शहज़ादा खातून जन्नत जा बचड़ा हसन ऐं हुसैन हूंदा साईं फरमायो त हुसैन मिन्नी व अना मिन्हु मां हुसैन माया हुसैन मुमाए सुभान अल्लाह बेशक यानी मुंहिंजो बच्चो मुंहिंजे जिगर जो टुकड़ो आहे मुंहिंजो औलाद आहे मुंहिंजी ज़ुर्रियत आहे मुंहिंजी इतरत आहे व अना मिन्हु ऐं मां मोहम्मद हुसैन मुंहिंजो आहे पहिरीं ॻाल्हि हर को सम्झे थो त हुसैन मूं आहे यानी मुंहिंजो बच्चो आहे मुंहिंजो औलाद आहे इहा ॻाल्हि हर को सम्झे थो पर साईं फरमायो त मां मोहम्मद हुसैन मचाया इन में राज़ कहिड़ो आहे ॿुधो इमाम हुसैन जी ज़ाहिरी ज़िंदगी मुबारक हुई 56 साल मदीने में विलादत थी नंढपण जवानी मदीने में गुजरी आखिर जिंदगी में साईं मक्के के छड़े मदीने के छड़े मक्के आया वरी मक्के के छड़े कूफे जे सफर जा राही थिया सन 61 हिजरी 9 मुहर्रम जुम्मे जो ॾींहुं मैदान करबला में 56 साल जी मारा इमाम हुसैन शहादत माणिया ये 56 साल हुसैन नबी मंझा हुयो नबी जो बच्चो हुयो 56 साल पर जे ॾियारे ते मैदान करबला
सुभान अल्लाह। मदीने वाले जो कुरान हुसैन बचायो, मुस्तफा जो दीन हुसैन बचायो, शरीयत सुन्नत ईमान ईकान इस्लाम शरीयत पाक दे पहलो दिनो ते इमाम हुसैन दिनो मिठा जे तुझी मस्जिद जो आबाद हुसैन जो सदको आ, अज तुझे घर में कुरान हुसैन जो सदको आ, अज तो वटे अल्लाह जो जिक्र आ, मुझे हुसैन सोने जो सदको आ। खुदा जाने क़यामत ताईं मोहम्मद हुसैन मां राज इहो आ जो मदीने वाले जे दीन के हुसैन पंहिंजो खून ॾेई नई ज़िंदगी ॾेई वियो, नई आबाद। सुभान अल्लाह। बेशक हुसैन साबिर, हुसैन शाकिर, हुसैन हक जो इमाम आए, हुसैन अजमल, हुसैन अकमल, हुसैन आली मकाम आए। कदे कुलन ते नबी खयुस पे, कदे संदन सिर सवार नेज़े। केॾी महिल नाने साईं जी गोद में कुरान पियो पढ़े, केॾी महिल अमड़ जी झोली में कुरान पियो पढ़े, केॾी महिल बाबे अलीअ जे कंध ते कुल्हनि ते वेही कुरान पियो पढ़े। पर जेॾी महिल करबला जे सफ़र में आ, रात पइजी वई, खेमा खोलियूं, तंबू खोलियूं, सारा रेगिस्तान वायासूं फिटूं आहिनि, खेमा खोलियनि, रात गुज़री, सुबुह जो जीअं सिज उभरियो त खेमे जे पाछे में इमाम हुसैन वेठो आ ऐं कुरान जी तिलावत पियो करे। कुरान रब जो कलाम हुजे, वरी ज़बान सोणे हुसैन जी हुजे। मिठे मिठे आवाज़ में इमाम हुसैन कुरान पे पढ़ियो। हिकिड़ो पहाड़ी जो माण्हू उतो गुज़रियो, जेॾी महिल इमाम हुसैन जे चेहरे ते नज़र पियसि, मिठड़ो आवाज़ कुरान जो ॿुधई। उहो माण्हू रिड़ी वेझो थी आयो, चई ओ सुहिणी सूरत वारा जवान, मां सम्झां थो तूं इराक जो माण्हू नथो लॻी। इराक जा माण्हू पधरा आहिनि, तूं इराक जो माण्हू नथो लॻी। तुझी सूरत केॾी सुहिणी आ, तुंहिंजो आवाज़ केॾो त मिठो आ, केॾो न सुहिणो तूं कुरान थो पढ़ी। ओ परदेसी ॿुधा त सही, तूं आहीं केरु, तुंहिंजो नालो छा आहे, हिन ऋण रेगिस्तान में तूं कीअं वेठो आहीं, बच्चा नंढड़ा आहीं, मासूम ही न्याणियूं हिन ऋण रेगिस्तान में कीअं वेठो आ। जेॾी महिल उन माण्हू इहो सवाल कयो आहे, इमाम हुसैन खे पंहिंजो वतन मदीनो यादि अची वियो। अखियुनि में लुड़क आणे चए थो पुछण वारा सुञाणी नथो, मां हुसैन इब्न अली आहियां, मुंहिंजो बाबू अली आ, मुंहिंजो नानो मोहम्मद करीम। हिते कीअं आयो, हिन रेगिस्तान में कीअं चढ़ थियो, पाण खुर्जी न घुरायूं जंहिंमें कूफियुनि जा ख़त लिखियल हुया, सबनि जे तादाद में ख़त हुया, पाण फरमायूं थी ख़त लिखी मूंखे हिननि घुरायो आ, हाणे मूंसां बेवफ़ाई कई अथनि, अॼु हिन ऋण में मां हुसैन कुरान पढ़ी रहियो। किसी ने जब वतन पूछा तो यूं हजरत ने फरमाया, मदीने वाले कहलाते थे, अब हैं करबला वाले, मदीने वाले कहलाते थे, अब हैं करबला
हुसैन आली मकाम आए। वरी वो ॾियारो आयो जो जॾहिं मैदान करबला में आयो, हिक हथ में तलवार हुई, ॿिए हथ में क़ुरान हुयो। इमाम हुसैन जे ज़बान ते करबला जे मैदान में भी क़ुरान जी तिलावत हुई। बेशक इन वलियल्लाहुल्लज़ी नज़्ज़लल किताब व हुव यतवल्लस सालिहीन। ये आयत पढ़ंदो पे ख़ैर में मालिक मिठा जेॾी महिल शहादत मांगी यज़ीद साईं जो सिर नेज़े ते चढ़ियो आ, पुठियों पाक बच्चन जो काफ़िलो आ, अॻियों इमाम हुसैन जो सिर नेज़े ते आ। कूफे जे बाज़ारनि खां दिमश्क जे बाज़ारनि ताईं इमाम हुसैन जे सिर मां चप चुरन पिया क़ुरान जी तिलावत जो आवाज़ पियो। कॾहिं मदीने में क़ुरान पियो पढ़े, कॾहिं मक्के में क़ुरान, कॾहिं रेगिस्तान सहराए इराक में क़ुरान पियो पढ़े, कॾहिं कूफे में, कॾहिं करबला में, पर दिमश्क जे बाज़ारनि में बि सिर मुबारक मां क़ुरान जी तिलावत जो आवाज़। सुभान बेशक दुनिया वारनि खे इमाम हुसैन सबक सेखारियो त क़ुरान सां हीअं दिल लाइ बि आहे, हीअं क़ुरान पढ़बो आहे। तमज़ो वारा केतिरो तो क़ुरान सां दिल लाती आहे, केतिरो तो क़ुरान पढ़ियो आहे, केतिरो तो क़ुरान ते अमल कयो आहे। मिठा तुंहिंजे घर में क़ुरान कैदी बणिजी वियो आहे, पोतियुनि में वेड़े, ॾह चोलियुनि में वेड़े, उनखे चारनि में रखे छॾी, धूड़ दस मिट्टी जा तह क़ुरान ते ॼमी विया, खोले पढ़ण जे लाइ तयार नाही। क़ुरान चोलियुनि वेड़ण जे लाइ नाहे, क़ुरान खोले पढ़ त रब छा थो फरमाए। क़ुरान जो फरमाया कि मुसलात नमाज़ काइम कयो, वला तकूनू मिनल मुशरिकीन, मुशरिकन मजा न बणजो, काफिरन मजा न बणजो। मुशरिक नमाज़ न पढ़ंदा आहिनि, मोमिन नमाज़ पढ़ो। सुभान अल्लाह बेशक असीं मुशरिक त न आहियूं न, असीं मोमिन आहियूं न। चओ मोमिन आहियूं असीं, ॻाल्हायो चओ असीं मोमिन। मोमिन त नमाज़ न छॾींदो आहे न मिठा। तू बांग ॿुधी घर में वेठो ही, ओताक ते वेठो ही, टीवी ते वेठो ही, नमाज़ ते नथो अची। मोमिननि जो इहो वतीरो न आहे, मोमिननि जो इहो तरीक़ो न आहे। जे सचो मोमिन आहीं, जे इमाम हुसैन जो हुबदार आहीं, त बांग ॿुधण खां अॻु में वुज़ू करे तयार थी, नमाज़ जो वक़्तु थिए त नमाज़ में देर न कर। सुभान अल्लाह पढ़ंदव नमाज़ इंशाअल्लाह। सुभान अल्लाह अॼु वाइदो कयो त इंशाअल्लाह नमाज़ न छॾींदा। ॿ टे ॼणा हथ खणो था अल्लाह जी, सुभान चओ इंशाअल्लाह पंज वक़्त नमाज़ पढ़ो, इंशाअल्लाह। हलाल खाओ, बच्चन खे हलाल खारायो, परावा ढंग न तकियो, कूड़ न ॻाल्हायो, ज़ुल्म न कयो, हक़ तरफ़ी न कयो, बेहयाई जा कम न कयो। मिठा इहो तरीक़ो यज़ीद जो तरीक़ो आहे। अल बिदाया व निहाया वारो लिखे थो त यज़ीद न सिर्फ़ शराब पीअंदो हो, पर उन चयो त शराब हराम ई न आहे, शराब जी हुरमत जो ई उन इनकार कयो हो त शराब पीअण खां वॾी ॻाल्हि कोन्हे। जीअं शरबत पीअंदा आहियो, रूह अफ़ज़ा या पंहिंजो बोतल पीअंदा आहियो पेप्सी ऐं फंटा जी, ईअं चवंदो त इहो शरबत आहे, इहो ख़ाली पीओ, हिन में को बि हर्ज कोन्हे को। ही यज़ीद जो किरदार आहे, नशो करणु, नमाज़ छॾणु, चोरी करणु, हक़ खाइणु, रस्ता रोकणु, ग़रीबनि सां ज़ुल्म करणु, वाटूं बंदि करणु। हे यज़ीद जो कमु आहे। छोकिरे बाज़ी यज़ीद कंदो हुयो। मिठा यज़ीद ज़िनाकार, बद किरदार, बद अमाल हुयो। मुंहिंजो सुहिणो हुसैन निमाज़ी आहे, ज़ाकिर आहे, तहज्जुद गुज़ार, क़ुरान जो कार। हथ खणी था। सुभान अल्लाह बेशक सुभान। कहिड़े तरीक़े ते हलंदो, कहिड़ी वाट वठंदो, रस्तो हिकिड़ो यज़ीदी रस्तो आहे, ॿियो हुसैनी रस्तो। हुसैनी रस्तो। सुभान अल्लाह मिठा जे हुसैनी रस्तो वठणो आहे त पंज वक़्त नमाज़ पढ़बी, अल्लाह जो ज़िक्र कबो, सुन्नत शरीयत ते हलबो।
जे तुंहिंजा आयात आहिनि रुगे हीअं मुंहुं ॾिसी हज जो सवाब बेशक वरी ॿियो भेरो ॾिसी त ॿी हज जो सवाब सुभान मौला अली अर्ज़ कई या रसूल अल्लाह पोइ पीउ मां घर वेठा हुजनि 100 भेरा ॾिसे साईं फरमाते या अली अल्लाहु अकबर अल्लाहु अत्यब ए अली अल्लाह सोर पाकीज़ा अल्लाह वॾी अज़मत वारो आहे जे 100 भेरा ॾिसे त 100 हजनि जो सवाब उनजे दफ़्तर में लिख हथ खणी त सुभान अल्लाह बेशक अबे मां जी इज्जत कयो पीउ मां जो अदब कयो उनजी फर्मा बरदारी कयो ओड़े पाड़े सां सुठो सलूक रखो साईं फरमाईंदा मन कान युमिनु बिल्लाहि वल यौमिल आखिर फलयुक्रिम दैफहू जेको अल्लाह के ईमान रखे थो जेको क़यामत जे ॾियारे खे मञे थो उनखे खपे त पंहिंजे महिमान जी इज्जत करे सुभान अल्लाह उनखे छा खपे त मेहमान जो मेहमान जी इज्जत वमन कान युमिनु बिल्लाहि वल यौमिल आखिर फला युअल जारहू साईं फरमाईंदा जेको अल्लाह खे मञे थो जेको क़यामत जे ॾियारे ते ईमान रखे थो उनखे खपे त पंहिंजे पाड़े वारे खे ईज़ा न पहुचाए पाड़े वारे खे न ॾुखाए पंहिंजी भित एॾी वॾी मथे न कयो जो पाड़े वारे जी हवा रुकिजी वञे इहा ॻाल्हि अल्लाह खे पसंदि न पंहिंजे घर में एतिरो दूहो न कयो जो पाड़े वारे जी अखियुनि मां ॻोड़ा वही पवनि अल्लाह खे इहा ॻाल्हि पसंदि न साईं फरमाईंदा वल्लाहि ला युमिन वल्लाहि ला युमिन वल्लाहि ला युमिन अल्लाह जो कसम वो मोमिन न आहे अल्लाह जो कसम वो मोमिन न आहे अल्लाह जो कसम वो मोमिन न आहे टे भेरा कसम खणी फरमाए असां बि ॾकी विया या रसूल अल्लाह केरु मोमिन न आहे कंहिंजे बारे में तव्हां टे भेरा कसम खणी ऐलान कयो पर जेको पाड़े वारनि खे ईज़ाए जो अल्लाह जो कसम इहो मोमिन न आहे जेको पाड़े वारनि खे ईज़ा पाड़े वारनि खे ॾुखा ज़िना गुनाह हुआ ज़िना करणु बदकारी आहे बद अमाली आहे बुरो फेल आहे पर 36 ज़िनाऊं हिक पासे उनजो ॾोह हिक पासे पंहिंजे पाड़े सिरण औरत सां ज़िना करे 36 भेरा वधीक उनखे अज़ाब थींदी उहे छा वॾनि जी इज़त कयो पोड़ो कुराड़ो हुजे न वॾी उमिरि वारो अशैख़ फी क़ौमिही कन्नबी फी उम्मतिही कुराड़े जी इज्जत ताज़ीम पंहिंजी क़ौम में ईअं जे नबी पंहिंजी क़ौम में इज्जत वारो सुभान पोड़े माण्हू जी वॾी उमिरि वारे जी इज्जत कयो एतिरा भले तुंहिंजो पीउ आहे वॾी ॻाल्हि आहे पर ॿिए कंहिंजो पीउ आहे त उनजो इज्जत एतिराम कयो उनजे वॾी उमिरि जे करे साईं फरमाईंदा फलैस मिन्ना मन लम यरहम सगीरना वलम युवक्किर कबीरना जेको असांजे नंढड़े ते बाज न करे जेको असांजे वॾनि जी इज्जत ताज़ीम न करे इहो असां मां न आहे इहो असांजो न आहे बेटा ही पिटको करणु कारा कपड़ा पाइण बूथ ते चंबाइण सोली ॻाल्हि आहे 10 ॾींहं करे वापसि मां जन्नती थी वियुसि ऐं बाक़ी 12 महीना चोरियूं करे ज़िनाऊं करे नशा करे बेदीनी जा कम करे छा इमाम हुसैन तव्हांखे गारंटी ॾिनी आहे तव्हां मातम कयो त जन्नती थी वियो मिठा मातम जेकॾहिं जाइज़ हुजे हा न पहिरीं मां पंहिंजे मुरीदनि सूदो मातम कयां हाँ रोअण अखियुनि में ॻोड़ा अची वञनि इहा ईमान जी निशानी बेशक नबी जे बचनि सां मोहबत जे करे जे लुड़क अची वञनि न अखियूं आलियूं थी पवनि तुंहिंजे ज़िंदगी जा रोह गुनाह रब मिटी छॾे हथ खणी त सुभान अल्लाह बेशक सुभान बाकी साईं फरमाईंदा मन शक्कल जुयूब व ज़रबल खुदूद व दाबता व जाहिलियत वलैस मिन्ना दुख मुसीबत जे टाइम ते कारा कपड़ा पाए मुंह के चबाहने सीना को भी करे जाहिलियत वाली रंग हाल वाका दम करे साईं फरमाईंदा वलैस मिन्ना यो असां जो न है मदीने वालों वीर के पंहिंजो वजो करे वो बिठा ये खैर शरई रीतू रस्मू छॾ मुझे सोने हुसैन जो सच्चो मुरीद सुभान अल्लाह बेशक सोने हुसैन जे तरीक़े बिठा वो तरीक़ो असांजी निजात जो ज़रियो आहे वो तरीक़ो अल्लाह जे वली जो सुभान अल्लाह बेशक बिठा तोखे हक़ ऐं सच जो रस्तो ॾिसणो आहे अॼु वञी कमर छॾ अल्लाह सुभान सच जो रस्तो ॾिसणो आहे माशाअल्लाह
दरगाह है तुम सोहू में सोने अल्लाह दे कामिल वली जो आस्थान वारिस सुभान अल्लाह उन जो तरीको छाए तवा साईं वेला दिखा होया हम ज़ियारत कई हुई माशाअल्लाह रब्बानी आबिद होया तो के हक सच सुनो हलो दरगाह रहमतपुर शरीफ सुभान अल्लाह हलो दरगाह मशहूरी शरीफ सुभान हलो दरगाह बाकरानी शरीफ सुभान अल्लाह साईं जो आस्थान हुआ मासूम अल्लाह वासु करो सुभान अल्लाह वासु करो सुभान अल्लाह दरगाह वासु करो सुभान अल्लाह रहमत जो दरिया अजब फैज मोहम्मदी बंदे देखो बेशक ये सब अल्लाह दा वली सब सुन्नी तरीके दा सुन्नत वाला मदीने वाले साईं जे बच्चन सा मोहब्बत रखण वाला ए नबी पाक जे तरीके ते हलण वाला सुभान अल्लाह अरे नहीं रोज रोज नहीं गालियों वरी नहीं ईदू वरी तो तीर वरी से मुझे एक गालियों हो गालियों के झंडर दे के आगे डंडर दे के आगे बनो के दे के झुकिया प्यार असा बाबा झुकंदा थी अल्लाह दे बेशक सुभान झुकंदा थी सजदो करदा थी अल्लाह दी जात के पीर फकीर के वली के डंडे के झंडे के घोड़े के असि सजदे करन वाला नहीं असा सजदो करदा थी अल्लाह असांजो महबूब अल्लाह हुआ असांजी वाट मोहम्मद मुस्तफा वाली असांजी वाट सोने इमाम हुसैन सुभान अल्लाह इन रस्ते ते हलंदे अल्लाह करो हिते हुते बिनी जहान में बेड़ा पार थींदा अल्लाह करीम मुंहिंजो चवण तव्हां असांजो ॿुधण पंहिंजी तरफ़ी क़बूल मंज़ूर फरमाए मदीने वाले साईं जे सदके जा जमायत आई अल्लाह हड़नी जा बेड़ा पार आमीन वमा अलैहि इल्लल बलाग